चाचा छॾियोसि तव्हां छॾियोसि। सही आयो न तव्हां? महिरबानी पुट, चङो थो जो तूं हिते आयो आहीं। तुंहिंजे अचण खां पोइ लॻे थो त इंसानियत अञा बाक़ी आहे, न त पुट हिते केरु कंहिंसां ॻाल्हाइण ई पसंदि न कंदो आहे। छो चाचा तव्हां ईअं छो था चओ? पुट दुनिया ॾाढी मतलबी थी चुकी आहे। हिकु वक़्तु अहिड़ो हूंदो हुयो जो हिते सभु मज़दूर हिकु थी करे कमु कंदा हुआ। पुट जॾहिं खां हीअ फैक्ट्री ठही आहे, मां उन वक़्त खां वठी हिते कमु कंदो आहियां। पुट वक़्त सां गॾोगॾु मज़दूर जे रगुनि में बि ज़ंग भरिजी वियो आहे। हर कंहिंखे पंहिंजी परवाह आहे। पुट ज़मानो ई अहिड़ो आहे। ॿारनि जो पेट पालियूं या साथियुनि जो ख्यालु रखूं। पहिरें साहब कॾहिं कॾहिं अची वेंदो हुयो, पर हाणे काफ़ी अरसे खां वठी मुड़ी का ख़बर ई कोन वरिती अथई। छो चाचा हाणे अहिड़ो छा थियो आहे भला? हाणे हू सेठ थी वियो आहे न। पहिरें हू हर मज़दूर खे हुनजे नाले सां सुञाणींदो हो। हाणे ईअं लॻंदो आहे त हर मज़दूर मशीन जे पुर्ज़नि वांगुरु थी वियो आहे। चाचा तव्हां जेका मेहनत कयो था, उनजी जेका तव्हांखे क़ीमत मिले थी, उन सां छा तव्हांजो गुज़र सफ़र थी वञे थो? पुट ॿारनि जे ॿिनि वक़्तनि जी मानी वॾी मुश्किल सां थींदी आहे। ऐं तव्हांजे ॿारनि जी सिहत ऐं तालीम? छो तो पुट मज़ाक करी? घर जी चुल्ह ॿरी वञे इहो असां लाइ काफ़ी आहे। ॿारनि खे पढ़ाए छा कंदासीं? उन्हनि खे बि असां वांगुरु मज़दूरी करणी आहे। चाचा इहा त सरासर ज़्यादती आहे। तालीम ऐं सिहत त बुनियादी हक़ आहे सभिनी जो। जेकॾहिं हुकूमत कुझु नथी करे सघे त फैक्ट्रियुनि जे मालिकनि खे कुझु करणु घुर्जे। चाचा ज़्यादती आहे सरासर। छा कंदा फैक्ट्री जा मालिकान असांजे लाइ? चाचा तव्हांजे लाइ अस्पताल खोले सघनि था, ॿारनि लाइ स्कूल खोले सघनि था। ही पंहिंजे लाइ महल ठाहे सघनि था, पंहिंजे घर जी 4 दीवारी ठाहे सघनि था। असांजे लाइ कुझु बि नथा करे सघनि। तव्हां सभु मिली करे एहतजाज छो नथा कयो? पंहिंजे हक़ लाइ तव्हां विड़ो छो नथा? चाचा तूं इहो सभु करे सघीं थो। तूं जवान आहीं। कुझु अर्सो हिते गुज़ारे ॾिस, तोखे सभु सम्झ में अची वेंदो। चङो पुट, मां हलां थो, मूंखे ॿिया बि कम आहिनि। जी हा बिल्कुलु। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।